नाज़रीन, सिंधड़ी में लाइव स्टॉक खाते पारां चौपाए माल के बीमारियुनि खां बचाइण लाइ कैंप लगाई वई आहे। वधीक तफ़सील शाहजहां शाह जी हिन रिपोर्ट में। प्यारो खान शहर में लाइव स्टॉक पारां जानवरनि में वैक्सीन जी हिक ॾींहं वारी कैंप लगाई वई, जंहिंमें लाइव स्टॉक जे डिप्टी डायरेक्टर डॉक्टर हाकिम अली जलबाणी, असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी प्रेमचंद, एडवोकेट मुजीब रहमान शर समेत माल जे भाॻियनि शिरकत कई। उन मौक़े ते चौपाए माल में वैक्सीन पुण कई वई ऐं दवाऊं पुण ॾिनियूं वियूं। उन मौक़े ते हुननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त डिप्टी कमिश्नर ज़ाहिद मेमर साहब जे ख़ासि इंस्ट्रक्शन ते अॼु लाइव स्टॉक डिपार्टमेंट में डॉक्टर हाकिम अली जलबाणी साहब सां गॾु अॼु हिते हिकिड़ी असां प्यारो खान शहर में कैंप लॻाई आहे। जानवरनि में जेके विचड़ंदड़ बीमारियूं में उनजे जानवरनि खे बचाव लाइ, बीमारियुनि खां बचाव लाइ, उनजी सिहत ऐं उनजी वेलफेयर जे लाइ जेको हिकिड़ो बहितरीनु अमल आहे। ज़रूरी आहे त हींअर जेका मानसून जी आहे उनजे करे माल में बीमारियूं आहिनि, उन बीमारियुनि जे लाइ आहिनि बिफोर मानसून खां उनजे लाइ जेके इहे एहतियाती कैंपूं लॻायूं आहिनि, उनजे लाइ होटल के सिंधड़ी जे तमामु ॻोठनि वारनि खे सभिनि खे जेके माण्हुनि खे उन गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी डॉक्टर साहब सां तावन में रहनि, असां सां तावन में रहनि। पंहिंजे जानवरनि खे वैक्सीन करायो। मुंहिंजा सेंटर्स खुलियल आहिनि ऐं उते तव्हां वञो, तव्हांखे डॉक्टर न मिले, तव्हांखे स्टॉक असिस्टेंट न मिलनि, लाज़मी हींअर मानसून जी सीज़न फील्ड में निकिता तव्हां फ़ौरन डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एनिमल्स में राब्तो कयो। तव्हांखे वैक्सीन बि तव्हांखे ॾींदो, डी वर्मिंग बि तव्हांखे जानवर खे कराए ॾींदो। लाइव स्टॉक जे खाते खे घुर्जे त माल जी मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी कैंपूं हणी माल जी बीमारियुनि जी ॼाण ॾेई तुर्त वैक्सीन कई वञे त जीअं बीमारियुनि खां बची सघिजे। कैमरामैन लाल मोहम्मद सां गॾु शाहजहां शर, आवाज़ टीवी न्यूज़, सिंधड़ी।